हेलो डियर कैंडिडेट्स, अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत सां हूंदो सभई। जेके बि दोस्त PST ऐं GST जी तयारी कनि पिया उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ अॼु जो वीडियोस आहे जंहिंजे अंदरि काफ़ी शयूं असां जेका एक्सप्लेन कंदासीं सिंधी जे हवाले सां, स्पेशली अदब जे हवाले सां आहे इहो वीडियोस। ऐं अदब जूं जेके ॿ शाख़ूं आहिनि, जेके नसर ऐं नज़म जंहिंखे असां चवंदा आहियूं, त ॿ जेके आहिनि मेन आहिनि, नसर ऐं नज़म। हाणे नज़म खे हटी करे असां नसर जे बारे में ॻाल्हाईंदासीं। नसर जूं जेके बि सनफ़ूं आहिनि उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं अॼु। त नसर सभ खां पहिरियों ई नसर आहे छा? हाणे इहो आहे त माना नसर छा खे चइबो आहे? नसर इहो आहे जेको बि नज़म खां सवाइ असां डेली रूटीन जे अंदरि ॻाल्हाईंदा आहियूं, लिखंदा आहियूं, जेको बि हूंदो आहे त उनखे असां छा चवंदा आहियूं? नसर चवंदा आहियूं। सपोज़ कर जेको बि कुझु असां ॻाल्हायूं था शाइरी खां सवाइ, माना जेका आहे, हाणे नसर में शाइरी बि अची वञे थी, पर असां जेको ॻाल्हाईंदा आहियूं, सपोज़ कयो लिखूं था, पढ़ूं था, घर में ॻाल्हायूं था, किथे ॿिए सां ॻाल्हायूं था, इहो सभु नसर में अचे थो। त माना इन्हनि जूं इम्पोर्टेंट जेकी शयूं आहिनि उहे असां अॼु इन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। त नसर आहे छा असल? माना इन जो मतिलबु आहे त नज़म खां अलावा बाक़ी रवानी में ॻाल्हाइण ऐं लिखण वारो अदब, ठीकु आहे। माना नज़म खां अलावा बाक़ी रवानी में ॻाल्हाइण ऐं लिखण वारो अदब। असां जेकी ॻाल्हि ॿोल या लिख पढ़ करियूं था उनखे नसर चइबो आहे, ठीकु आहे। जेको बि असां ॻाल्हायूं था या जेको बि असां लिख पढ़ कयूं था उनखे छा चइबो आहे? नसर चइबो आहे, ठीकु आहे। नसर जी लुग़वी माना आहे टिड़ियल पखिड़ियल लफ़्ज़, टिड़ियल पखिड़ियल लफ़्ज़, ठीकु आहे। लुग़वी जी माना छा आहे? टिड़ियल पखिड़ियल लफ़्ज़। नसर इहो अदब आहे जेको शाइरी न हुजे ऐं असांजी गुफ़्तगू हमेशह नसर में हूंदी आहे, शाइरी न हुजे। तव्हांखे इहो नसर में इहो असांखे ख़बर पवंदी आहे त माना जेको शाइरी न हुजे, ठीकु आहे। बाक़ी जेको असां शाइरी खां सवाइ ॻाल्हाईंदा आहियूं उनखे असां छा चवंदा आहियूं? नसर चवंदा आहियूं। असांजी गुफ़्तगू हमेशह नसर में हूंदी आहे। असां जेको बि कुझु ॻाल्हाईंदा आहियूं उहो कंहिं में हूंदो आहे? नसर में हूंदो आहे। हाणे इन्हनि जो अॻिते असां थोरो इन जे बारे में पढ़ंदासीं त जॾहिं दिलि जे उमंगनि जो असरु ॿियनि ताईं पहुचे त अदब जे इन हिसे खे नज़म चइबो आहे। ऐं नज़म छा खे चइबो आहे? जॾहिं दिलि जे उमंगनि जो असरु ॿियनि ताईं अदब जी सूरत में पहुचे थो त उनखे असां नज़म चवंदासीं। जॾहिं दिमाग़ जी ख़्यालात जो असरु ॿियनि ताईं पहुचे त अहिड़े अदब खे असां वरी छा चवंदा आहियूं? नसर चवंदा आहियूं। त इहो इन ॿिन्हिनि जे अंदरि डिफरेंस आहे। विच इज़ डिफरेंस बिटवीन छा आहे? नसर एंड नज़म जे अंदरि जेको डिफरेंस आहे उहो इहो आहे। नसर में हर क़िस्म जा मज़मून आणे सघजनि था। हाणे कहिड़े क़िस्म जा आणे सघजनि था मज़मून नसर जे अंदरि? नसर जे अंदरि असां साइंस जो मज़मून आणे सघूं था, हिकमत जे हवाले सां आणे सघूं था, असां समाजी अभ्यास जे हवाले सां आणे सघूं था, अफ़साना आणे सघूं था, आखाणियूं आणे सघूं था, नाटक आणे सघूं था, रोज़मरह जूं ॻाल्हियूं आणे सघूं था, बहस ऐं मुबासा आणे सघूं था, ऐं कोर्ट जा फ़ैसिला आणे सघूं था, हुकूमत जा कानून क़ाइदा आणे सघूं था, वग़ैरह वग़ैरह। इहे सभु शयूं असां इन जे अंदरि नसर जे अंदरि आणे सघूं था। इहे मज़मून सभु नसर जे अंदरि अची सघनि था। हाणे नसर जा टे क़िस्म ॼाणाया विया आहिनि: नसर मर्जन, नसर मर्ज ऐं नसर आरी। इहे टे क़िस्म जेका हिन जा मेन आहिनि। आफ्टर दैट नसर जूं कुझु सनफ़ूं हाणे कहिड़ियूं आहिनि? मोस्टली नज़म खां सवाइ जेके बि सनफ़ूं अचनि थियूं नसर जे अदब जूं सनफ़ूं आहिनि, उन्हनि खे नसर जे अदब जूं सनफ़ूं चइबो आहे। जीअं असांजे GST PST जे पेपर जे अंदरि काफ़ी ईंदियूं आहिनि, जेका मकालमो आहे, मकालो आहे, सवाइ उमिरी आहे, आतम कहाणी आहे, इहे सभु नसर जे अदब जूं सनफ़ूं आहिनि। उन्हनि जे हवाले सां अॼु असां पढ़ंदासीं। त सभ खां पहिरियां आहे बायोग्राफ़ी इंग्लिश में जंहिंखे असां चवंदा आहियूं सवाइ उमिरी, सिंधी में चवंदासीं सवाइ उमिरी। छा आहे बायोग्राफ़ी? जंहिंखे चइबो आहे, ठीकु आहे। हिकिड़ो हूंदो आहे बायोग्राफ़ी, ॿियो हूंदो आहे ऑटोबायोग्राफ़ी। त बायोग्राफ़ी छा आहे? सवाइ उमिरी। माना बायोग्राफ़ी जे अंदरि इहो आहे त माना तव्हां डेफिनेशन खां हटी करे ज़हन में इहो रखो त माना बायोग्राफ़ी उनखे चइबो आहे जंहिं में को बि शख़्स कंहिं ॿिए शख़्सियत जे बारे में हुनजे बचपन खां वठी मरण घड़ी ताईं जेको बि कुझु हुन कयो आहे हुनजे बारे में को दस्तावेज़, नोट्स या तहरीर लिखे थो त उनखे असां बायोग्राफ़ी या सवाइ उमिरी चवंदा आहियूं। असां कुझु हिन तरीक़े सां हिन खे लिखियो आहे त अदब जी अहिड़ी सिनफ़ जंहिं में कंहिं बि मशहूरु, ठीकु आहे, शख़्सियत जे ज़िंदगी जे बारे में बचपन खां वठी तालीम, जवानी, शादी, नौकिरी, ख़िदमतूं, ख़ामियूं, ख़ूबियूं, मतिलबु त हर पहलू ते मुकमल या जामे तौरु जेको दस्तावेज़ या तहरीर ॿियो केरु लिखे त उनखे सवाइ उमिरी चइबो आहे। हाणे ॾिसो, सवाइ उमिरी माना तव्हांजे बारे में को ॿियो शख़्स तव्हांजी जेका बायोग्राफ़ी आहे उन जे बारे में लिखे थो, दैट मीन्स इहो छा आहे? असांजी सवाइ उमिरी आहे। इनखे सवाइ उमिरी चइबो आहे, ठीकु आहे। सेकेंड नंबर ते असां रखियो आहे आतम कहाणी, ऑटोबायोग्राफ़ी, जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे। छा चइबो आहे इंग्लिश जे अंदरि? ऑटोबायोग्राफ़ी। ऐं सिंधी में आतम कहाणी, ऐं उर्दू में असां चवंदा आहियूं ख़ुदि नौश्ता, ठीकु आहे। हाणे हिन में छा आहे?
हिन में इहो सिंपल आहे त माना सवाइ उमिरि इहो आहे तव्हांजे बारे में को ॿियो शख़्स लिखे, ठीकु आहे। आत्म कहाणी जे अंदरि इहो आहे तव्हां पंहिंजे बारे में पाण लिखो। माना इन जी असां डेफिनेशन छा लिखंदासीं या इन जे बारे में असां छा एक्सप्लेनेशन कंदासीं त हीअ नसर अदब जी या सिनफ़ आहे जंहिंमें लेखक पंहिंजी ज़िंदगी जो अहवाल पाण लिखे त उनखे आत्म कहाणी चइबो आहे। हाणे ॾिसो त माना तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे बारे में पाण लिखो था त जेको बि कुझु तव्हां आहियो उन जे बारे में तव्हां पाण लिखो था उनखे आत्म कहाणी चइबो आहे। आत्म माने ई पंहिंजे बारे में। आत्म कहाणी खां पोइ असां जो आहे खाको। इहो बि हिकिड़ो जेका आहे नसर जो जेको सिनफ़ आहे नसर जी, नसर अदब जी। खाको छा आहे? माना खाको इहो आहे त माना जंहिंमें तव्हांखे मशहूरु शख़्स जे ज़िंदगी जे बारे में ॿियो केरु मुख़्तसिर अहवाल लिखे। हाणे ॾिसो बायोग्राफी जे अंदरि इहो आहे तव्हांजी माना डिटेल जे अंदरि हर शइ हुजे। खाको जे अंदरि इहा शइ आहे त माना मुख़्तसिर कंहिं ॿिए जे बारे में लिखणु, त उनखे असां छा चवंदासीं? खाको चवंदासीं। असां इन तरीक़े सां हिनखे लिखियो आहे त पर अहिड़ी सिर्फ़ जंहिंमें कंहिं बि मशहूरु शख़्सियत जे बारे में या ज़िंदगी जे बारे में मशहूरु शख़्सियत जी ज़िंदगी जे बारे में ॿियो केरु मुख़्तसिर अहवाल लिखे त उनखे असां छा चवंदा आहियूं? खाको चवंदासीं, ठीकु आहे। हाणे बायोग्राफी जे अंदरि खाके जे अंदरि डिफरेंस कहिड़ो आहे? डिफरेंस इहो आहे त माना हुते इहो आहे त माना एक्सप्लेनेशन तव्हांखे पूरी बॉर्न टू टिल डेथ, एंड हिते जेका आहे तव्हांखे शॉर्टेज जे अंदरि उनजी ज़िंदगी जो लाइफ जे बारे में शॉर्टेज लिखिणो आहे। छा लिखिणो आहे? मुख़्तसिर अहवाल लिखिणो आहे, उनजे बारे में कुझु लिखिणो आहे। आफ्टर दैट नेक्स्ट असांजो छा आहे? सफ़रनामो। सफ़रनामो यकीन तव्हां सम्झी सघो था त सभु दोस्तनि खे ख़बर हूंदी, पर वरी बि तव्हांजे लाइ रिपीट। सफ़रनामो छा आहे? अहिड़ी सिर्फ़ु जंहिंमें ॾिस इहो सादो आहे, थोरनि लफ़्ज़नि में असां इहो चई सघूं था त माना असां जेको कुझु सफ़र कयूं था उनखे असां पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु कंदासीं त उनखे सफ़रनामो चइबो। ईज़ी। त माना अहिड़ी सिर्फ़ु जंहिंमें लेखक पंहिंजी ज़िंदगी में कयल कंहिं बि सफ़र जो अहवाल कलमबद्ध करे त उनखे सफ़रनामो चइबो आहे। सपोज़ कयो तव्हां सफ़रनामा वधि खां वधीक किथे पढ़िया हूंदा या तव्हां पढ़ंदो हूंदो, अल्ताफ़ शेख जेको आहे मोस्टली लिखंदो रहंदो सफ़रनामा। कॾहिं पाकिस्तान खां कैनेडा जो सफ़रनामो लिखे थो, कॾहिं अमेरिका खां जापान जो लिखे थो, त कॾहिं इंडिया खां पाकिस्तान जो लिखे थो। त माना मुख़्तलिफ़ सफ़रनामा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जे बारे में लिखंदो रहंदो आहे, त सफ़रनामो उनखे चइबो आहे। हाणे असांजो आहे मज़मून। मज़मून छा आहे? मज़मून इहो आहे त माना को बि लेखक माना हिकिड़े ख़ासि पॉइंट ते इम्पोर्टेंट जेका इहा हिकिड़ी ॾिनल गिवन पॉइंट जेका हुजे उन ते सुहिणे नमूने सां लिखे, ठीकु आहे। सुहिणे अंदाज़ सां, सुहिणे नमूने सां जेका आहे हिकिड़ो मज़मून लिखे, तहरीर लिखे, ठीकु आहे। त माना उनखे असां मज़मून चवंदासीं, ठीकु आहे। हाणे मज़मून छा आहे? मज़मून में लेखक कंहिं हिकु नुक़्ते ते सुहिणे नमूने सां लिखंदो आहे, ठीकु आहे, जंहिंमें संजीदगी सां गॾु मज़ाक़ पूर्ण थी सघे थो। मज़मून में कंहिं बि क़िस्म जे मौज़ूअ जी पाबंदी न हूंदी आहे, पर अंदाज़ बयान दिलकश ऐं ज़बान में रवानी हुजणु लाज़मी आहे। इहे शयूं मज़मून सां रिलेटेड आहिनि जेके असां पढ़ियूं। मज़मून नवेसी जो फ़न यूरोप में शुरू थियो। कहिड़ी सदी जे अंदरि थियो? 16 सदी जे अंदरि शुरू थियो, यूरोप जे अंदरि शुरू थियो। असां वटि यानी सिंधी ॿोलीअ में मज़मून नवेसी जी शुरूआति 1860 ईस्वी में थी। असां इहो चई सघूं था मज़मून नवेसी जो जेको दौरु आहे या जेको शुरूआति आहे उहो 16 सदी जे अंदरि शुरू थियो, ऐं जॾहिं त सिंधी ॿोली जे अंदरि मज़मून जी शुरूआति जेका आहे 1860 ईस्वी में 1860 ईस्वी में थी। उन खां पोइ असां हाणे पढ़ंदासीं आखाणी। आखाणी छा आहे? आखाणी मोस्टली असां 1 क्लास खां पोइ जेको 2, 3, 4, 5 क्लासिस ताईं पढ़ंदा रहंदा आहियूं। सिंधी जे अंदरि, उर्दू जे अंदरि इहे आखाणियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। किताब सिंधी जेके किताब आहिनि उनजे अंदरि, जीअं हीअं लास्ट असांजो GST PST जो जेको पेपर आयो उनजे अंदरि आखाणी जे हवाले सां हिकिड़ो शायदि क्वेश्चन हुयो, काऊं जे हवाले सां हुयो जेका आखाणी हुई। त माना आखाणी चइबो छा आहे? आखाणी सिंपल इहो आहे त आखाणी असां उनखे चवंदा आहियूं जंहिंमां असांखे नसीहत या सबक़ु मिले। को अहिड़ी ॻाल्हि हुजे, का अहिड़ो सबक़ु हुजे जंहिंमां असांखे सबक़ु या नसीहत हासिलु थिए, त उनखे आखाणी चइबो आहे। हाणे आखाणी छा खे चइबो आहे? आखाणी उनखे चइबो आहे जंहिंमां सबक़ु या नसीहत हासिलु थिए, ठीकु आहे, त उनखे आखाणी चइबो आहे। आखाणी जो बुनियादु हिंदू लेखकनि खां पियो, हिंदू लेखकनि खां जी जेका शुरूआति आखाणी जी थी। नेक्स्ट असांजो आहे कहाणी या अफ़सानू। कहाणी चई सघूं था, अफ़सानू बि चई सघिजे थो, ॿई हिकिड़ी ॻाल्हियूं आहिनि। कहाणी खे असां ख़ासि तौरु अफ़सानू चवंदा आहियूं। कहाणी खे सिंधी में मुख़्तसर अफ़सानू बि चयो वेंदो आहे। कहाणी इंसानी मसइलनि, हाणे कहाणी कंहिं ते मुबनी हूंदी आहे? कहाणी इंसानी मसइलनि, जज़्बनि, मुहबत, नफ़रतनि ऐं ख़्वाहिशनि जे मुख़्तसर हूंदी आहे, हुते मुख़्तसर शामिलु हूंदी आहे, ठीकु आहे। हाणे कंहिंजे बारे में हूंदी आहे? इंसानी मसइलनि जे बारे में हुजे, इंसानी जज़्बनि जे बारे में हुजे, इंसानी मुहबत जे बारे में हुजे, इंसान जे नफ़रतनि जे बारे में हुजे, इंसान जी ख़्वाहिशनि जे बारे में हुजे, त हिनखे असां छा चवंदा आहियूं? अफ़सानो चवंदा आहियूं। अफ़साने जी शुरूआति जेका आहे अंग्रेज़नि दौर खां शुरूआति थी। अफ़साने जी जेका शुरूआति आहे उहो अंग्रेज़नि दौर खां शुरूआति थी। हाणे अॻिते हलंदासीं। असांजो आहे नावल,
ठीकु आहे। त नाविल छा आहे, नाविल जे हवाले सां असांजे हिन में पेपर में ईंदा रहंदा आहिनि त नावल आहे छा आहे, मकालमो आहे छा आहे। त नावल छा आहे, नावल हक़ीक़त में हाणे ॾिसो नावल आहे छा, नावल जी पूरी जेका बायोग्राफी छा हुजणु घुरिजे, कीअं आहे उहो तव्हां ॾिसो। त नावल हक़ीक़त में लातीनी लफ़्ज़ नोवस जी बिगड़ियल सूरत आहे। कहिड़े लफ़्ज़ जी आहे, नोवस लफ़्ज़ जी बिगड़ियल सूरत आहे, जंहिंजी माना आहे नओं, ठीकु आहे, न्यू। इहो लफ़्ज़ इतालवी ॿोली जे मरफ़त अंग्रेज़ी में आयो, इतालवी ॿोली खां पोइ थी अंग्रेज़ी में आयो। इतालवी में लफ़्ज़ नोवेला आहे। हाणे ॾिसो नोविस बेसिकली वर्ड आहे, ठीकु आहे, लातीनी ॿोली जो, पर इतालवी ॿोली जे लफ़्ज़ कहिड़े नोवेला मां निकितल आहे, जंहिंखे कहाणी जी माना में क़तम आंदो आंदो वियो आहे, ठीकु आहे। आख़िर में इहो लफ़्ज़ नाविल जी सूरत में आयो, आख़िर में वरी अंग्रेज़ी लैंग्वेज जे अंदरि नाविल में आयो। ऐं सिंधी अदब में इहो लफ़्ज़ नाविल तवील अफ़साने तौरु इस्तेमालु थी वियो, डिघी हिकिड़े अफ़साने तौरु इस्तेमालु थी वियो, ठीकु आहे। नाविल इंसान जे चौधारी थींदड़ वाक्यनि चुनंदड़ पुरंदड़ जीवत जी तस्वीर आहे, ठीकु आहे। हाणे इंसान जे चौधारी जेको बि कुझु चुनंदड़ पुरंदड़ जीवत आहे, हुनजी हिकिड़ी हक़ीक़ी तस्वीर आहे, हुनखे असां छा चवंदा आहियूं, नाविल चवंदा आहियूं। नावल हिक खां वधीक रुखनि ते लिखियलु हूंदो आहे, हिक खां वधीक रुखनि ते हिकु टॉपिक ते न हूंदो आहे, मुख़्तलिफ़ रुखनि ते लिखियलु हूंदो आहे, ठीकु आहे, वधीक रुखनि ते, जंहिंमें समाज जी मुख़्तलिफ़ मसइलनि, जंहिंमें समाज जे मुख़्तलिफ़ मसइलनि जी, ख़्यालनि जी, जज़्बनि जी, अहसासनि जी अकासी थियलु हूंदी आहे। इन्हनि शयुनि जी जेका हिन नावल जे अंदरि अकासी हूंदी आहे, ठीकु आहे। त असां हिनखे छा चवंदासीं, नावल चवंदासीं। नावल किथां खां आयो, कीअं आयो, हुनजी बेसिकली जेका बायोग्राफी उहो आहे, सिंपल इहा असांखे ज़हन में रखणु घुरिजे। हाणे असांजो नेक्स्ट आहे मकालो। मकालो छा आहे, जंहिंखे असां इंग्लिश में रिसर्च चवंदा आहियूं, जस्ट इहो चई सघूं था रिसर्च फॉर एनी वन, ठीकु आहे, कंहिं जे बि लाइ हुजे। इन अदर कंहिं जे बि लाइ सपोज़ कयो तव्हां जेका रिसर्च कयो था, रिसर्च को तव्हांजी तहक़ीक़ ते हुजे या तनक़ीद ते हुजे, असां हुनखे मकालो चवंदा। हाणे मकालो छाखे चइबो आहे, अदब जी इहा सिनफ़ जेका कंहिं तहक़ीक़ या तनक़ीद ते मुश्तमिल हुजे त उनखे असां मकालो चवंदासीं। पोइ उहा कंहिं शख़्स ते हुजे, ठीकु आहे, कंहिं शख़्स ते हुजे, उनजे इल्मी अदबी पोरे ते हुजे, कंहिं किताब ते हुजे, या इंसानी ज़िंदगी सां तालुक़ु रखंदड़ कंहिं बि मौज़ू या शइ ते हुजे, त उनखे मकालो चइबो आहे। ॾिसो रुगो मकालो इहा न आहे रिसर्च तव्हां कयो, तहक़ीक़ कयो कंहिंजे बारे में, उहो मकालो ईअं बि न आहे। तनक़ीद बि थी सघे थी, तनक़ीद ते बि मुश्तमिल थी सघे थो मकालो तव्हांजो, पर उहो कंहिं शख़्स जे बारे में हुजे, उनजे इल्मी अदबी पोरे ते हुजे, कंहिं किताब ते हुजे, कंहिं इंसानी जी ज़िंदगी जे हवाले सां तालुक़ु रखंदड़ कंहिं बि मौज़ू ते या कंहिं बि शइ ते तव्हां रिसर्च कयो था, तनक़ीद कयो था, त उनखे असां छा चवंदा आहियूं, मकालो चवंदा आहियूं। हाणे मकालमो छा आहे, मकालो ऐं मकालमो जे अंदरि डिफरेंस असां हीअ पढ़ण खां पोइ असांखे ज़हन में ईंदो। मकालमो छा आहे, मकालो छा आहे। मकालो असां पढ़ियोसीं। हाणे मकालमो हिक खां वधीक माण्हुनि जी पाण में गुफ़्तगू या कचहरी खे मकालमो चइबो आहे। हाणे तव्हां ॿुधो त ॾिसो, हिक खां वधीक माण्हुनि जी पाण में जेका कचहरी थिए थी उनखे मकालमो चइबो आहे। तव्हां घर जे अंदरि सपोज़ कयो पाण में ॿ भाइर ॻाल्हायो था, भाउ ऐं भेण ॻाल्हायो था, पीउ ऐं माउ ॻाल्हाइनि था, केर बि पाण में ॿ शख़्स ॻाल्हाइनि था, या मिसाल तौरु 2 3 4 5 ॻाल्हाइनि था, 2 खां वधीक हुजनि, हिक खां वधीक हुजनि, त उन्हनि खे असां छा चवंदासीं, मकालो बि चवंदासीं। हाणे मकालो छा आहे, तव्हां तहक़ीक़ आहे, उहो तहक़ीक़ तनक़ीद ते हुजे या कंहिं ते बि हुजे, ठीकु आहे, त उहो उनखे असां छा चवंदा आहियूं, मकालो चवंदा आहियूं। ऐं मकालमो छा खे चवंदा आहियूं, हिक खां वधीक जेके माण्हुनि जो पाण में ॻाल्हाइण खे असां कचहरी कनि था, या पाण में जेका बि ॻाल्हि कंदा उनखे असां छा चवंदा आहियूं, मकालमो चवंदा आहियूं। त मकालो ऐं मकालमो जी यकीननि तव्हांजो कॉन्सेप्ट कंप्लीट थियो हूंदो, त मकालो छा खे चइबो आहे, मकालमो छा चइबो आहे। हाणे सपोज़ कयो असांजे सिंधी टेक्स्ट जा जेके सिंधी सब्जेक्ट जा किताब आहिनि, उन्हनि जे अंदरि हूंदो आहे मकालमा हूंदा आहिनि, ठीकु आहे। त उहो कीअं हूंदा आहिनि, सपोज़ करो शाज़िया, आयशा, ठीकु आहे, ज़ुबैर, ज़ैनब, इन्हनि जो उस्ताद, इन्हनि जो पाण में गॾियल हिकिड़ो सबक़ु हूंदो आहे, उहो पाण में डिस्कस कंदा आहिनि कंहिं बि मौज़ू ते हुजे, आज़ादी जे बारे में हुजे, हारी जे बारे में हुजे, उन में पाण में जेका डायलॉग थियल हूंदा आहिनि, त उन्हनि सबक़ खे असां छा चवंदासीं, मकालमो चवंदासीं। छो त उन्हनि सभिनी माण्हुनि जो पाण में ग्रुप जी सूरत में उन पाण में हिकिड़ो छा हूंदो आहे, इहो सॼो कन्वर्सेशन हूंदो आहे, पाण में डायलॉग हूंदा आहिनि, त उन्हनि खे असां मकालमो चई सघूं। जस्ट इहो चई सघे थो डायलॉग 2 टे माण्हुनि जो पाण में हुजे, पाण में ॻाल्हाईंदड़ हुजे, तव्हां पाण जेको घर में ॻाल्हायो था पाण में, इहो बि मकालमो आहे। त अॼु जो डियर कैंडिडेट्स जेके PhD GST जे हवाले सां आहिनि, त अदब जूं जेके बि सनफ़ूं आहिनि जेके पेपर में ईंदियूं आहिनि, स्पेशली GST PhD जे अंदरि, त उन्हनि जे हवाले सां असांजो इहो लेक्चर हुयो, उन्हनि जे हवाले सां इहो असांजो वीडियोस हुयो, जंहिंजे अंदरि सवाइ उमिरी, बायोग्राफी, जेको ऑटोबायोग्राफी यानी आत्म कहाणी, खाको, सफ़रनामो, मज़मून, आखाणी, कहाणी या अफ़सानो, नावल, मकालो, मकालमो, त इहे जेके 10 जेके इम्पोर्टेंट जेके आहिनि असांजो सनफ़ जूं
सॉरी जेके सनफ़ूं आहिनि सिंधी जे अंदरि नसर जूं स्पेशली, त उन्हनि जे हवाले सां अॼु असांजो इहो लेक्चर हुयो। त उमेद त सभिनी दोस्तनि खे इहो शयूं पसंदि ईंदियूं, ऐं जेके बि दोस्त PhD GST जी तयारी कनि पिया उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त बराए महिरबानी इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो ऐं शेयर कयो, वॉच कयो उन्हनि खे ऐं सपोर्ट कयो असांजी। ऐं असां वक़्तनि में वक़्तनि तव्हां ताईं जेके GST ऐं PhD जे हवाले सां जेको गैर ज़रूरी न पर ज़रूरी जेको मवादु आहे, सिंधी सां हुजे रिलेटेड, इंग्लिश सां हुजे, SS सां रिलेटेड हुजे, ॿिया बि सब्जेक्ट आहिनि उन्हनि जे हवाले सां जेके इंपॉर्टेंट शयूं आहिनि उहे तव्हां ताईं असां पहुचाईंदासीं। त तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदासीं त हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।